बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाह। आज की इस वीडियो में हम क्लास 3 की सोली सिंधी में सबक अरड़ूं यानी 18वां सबक वडड़न जो अदब यानी बड़ों का अदब के बारे में पढ़ेंगे। नवा लफ्ज़ यानी नए अल्फाज। कुटुंब यानी ख़ानदान, गुण खूबियाँ, जोड़ींदो जोड़ेगा। अब इस सबक का बाकायदा आगाज़ बुलंद ख़्वानी यानी रीडिंग से करते हैं। असां जंहिं समाज में रहूं था उनमें असां जो घर, कुटुंब, मिट माइट, पाड़े वारा, नंढा तोड़े वॾा सभी अची वञनि था। असां जे इन्ही समाज में तॾहिं अमन ऐं सुकून क़ाइम रही थो जॾहिं असां मां हर हिकु फ़र्द नंढे तोड़े वॾे जो अदब ऐं एहतराम करे थो। माउ पीउ जी इज़त करण त इबादत में शामिल आहे ऐं उस्ताद बि वालदेन जी जाइ ते हूंदा आहिनि। इन्हनि जो बि ओतिरो ई इज़त ऐं एहतराम फ़र्ज़ आहे। माउ पीउ जो चयो मञिजे, इन्हनि जो अदब कजे ऐं इन्हनि सां आहिस्ते ॻाल्हाइजे। असांखे पंहिंजी भेनरनि, भाइरनि, चाचनि, मामनि ऐं ॿियनि सभिनी मिटनि माइटनि जी इज़त करणु घुरिजे। पाण खां वॾनि जो अदब ऐं एहतराम करण सां ई समाज में सुधारो ईंदो आहे। जितना पढ़ा गया अब इसका तर्जमा कर लेते हैं। असां जंहिं समाज में रहूं था उनमें असां जो घर, कुटुंब, मिट माइट, पाड़े वारा, नंढा तोड़े वॾा सभी अची वञनि था। यानी हम जिस समाज में रहते हैं उसमें हमारा घर, ख़ानदान, रिश्तेदार, मोहल्ले वाले, छोटे या छोटों के अलावा बड़े सभी आ जाते हैं। असां जे इन्ही समाज में तॾहिं अमन ऐं सुकून क़ाइम रहे थो जॾहिं असां मां हर हिकु फ़र्द नंढे तोड़े वॾे जो अदब ऐं एहतराम करे थो। यानी हमारे इस समाज में उस वक्त अमन और सुकून कायम रह सकता है जब हम में से हर एक फ़र्द छोटों के अलावा बड़ों का अदब और एहतराम करे। माउ पीउ जी इज़्ज़त करण त इबादत में शामिल आहे। यानी माँ बाप की इज़्ज़त करना तो इबादत में शामिल है ऐं उस्ताद बि वालदेन जी जाइ ते हूंदा आहिनि और उस्ताद भी वालदेन की जगह होते हैं। इन्हनि जो बि ओतिरो ही इज़्ज़त ऐं एहतराम फ़र्ज़ आहे। यानी इनका भी उतना ही एहतराम और इनकी इज़्ज़त फ़र्ज़ है। माउ पीउ जो चयो मञिजे यानी माँ बाप का कहना मानना चाहिए। इन्हनि जो अदब कजे ऐं इन्हनि सां आहिस्ते ॻाल्हाइजे। यानी इनका अदब करना चाहिए और इनसे आहिस्ता बात करनी चाहिए। असांखे पंहिंजी भेनरनि, भाइरनि, चाचनि, मामनि ऐं ॿियनि सभिनी मिटनि माइटनि जी इज़्ज़त करणु घुरिजे। यानी हमें अपनी बहनों, भाइयों, चाचों, मामों और दूसरे सारे रिश्तेदारों की इज़्ज़त करनी चाहिए। पाण खां वॾनि जो अदब ऐं एहतराम करण सां ई समाज में सुधारो ईंदो आहे। यानी अपने बड़ों का अदब और एहतराम करने से ही समाज में बेहतरी आती है। अहिड़े माहौल में पैदा थींदड़ ॿार बि नंढपण खां वठी पंहिंजे वॾनि जो अदब ऐं एहतराम करणु शुरू कंदा आहिनि ऐं इन्हनि जी बहितर तरबियत पिणु थींदी आहे। असांजे समाज में असांजे पाड़े वारा, ॻोठ या शहर वारा दोस्त ऐं वतन वासी अची वञनि था। इन्हनि सभिनी माण्हुनि सां सुठो हलणु ऐं इन्हनि जो अदब करणु हिकु आला इंसानी गुण आहे।
जेको बि माण्हू ॿियनि जो अदब ऐं एहतराम करे थो उहो ॼण ॿियनि जे दिलनि में पंहिंजी जाइ जोड़ींदो आहे ऐं हर को उनजी इज़त पिणु कंदो आहे। सभिनी रिश्तनि नातनि सां चङो वर्ताव कंदड़ नेक ऐं चङो सॾिबो आहे। असांखे घुर्जे त असां समूरनि रिश्तनि नातनि जो क़दुरु ऐं एहतराम करियूं। जितना पढ़ा गया अब इसका भी उर्दू तर्जमा कर लेते हैं। अहिड़े माहौल में पैदा थींदड़ ॿार बि नंढपण खां वठी पंहिंजे वॾड़नि जो अदब ऐं एहतराम करणु शुरू कंदा आहिनि। यानी इस माहौल में पैदा होने वाले छोटे बच्चे बचपन से ही अपने बड़ों का अदब और एहतराम करना शुरू करते हैं ऐं इन्हनि जी बेहतर तरबियत पिणु थींदी आहे और इनकी बेहतरीन तरबियत भी होती है। असांजे समाज में असांजे पाड़े वारा ॻोठ या शहर वारा दोस्त ऐं वतनवासी अची वञनि था। यानी हमारे समाज में, हमारे इन्वायरमेंट में हमारे मोहल्ले वाले, गांव या शहर वाले दोस्त और हम वतन आ जाते हैं। इन्हनि सभिनी माण्हुनि सां सुठो हलणु ऐं इन्हनि जो अदब करणु हिकु आला इंसानी गुण आहे। यानी इन सब लोगों से अच्छे तरीके से पेश आना और इनका अदब करना एक आला इंसानी खूबी है। जेको भी माण्हू ॿियनि जो अदब ऐं एहतराम करे थो, यानी जो भी आदमी या भी जो भी शख्स दूसरों का अदब और एहतराम करता है वो ॼण ॿियनि जे दिलनि में पंहिंजी जाइ जोड़ींदो आहे। वो शुरू से ही लोगों के दिलों में अपनी जगह बना लेता है ऐं हर को उनजी इज़्ज़त पिणु कंदो आहे और हर कोई उसकी इज़्ज़त भी करता है। सभिनी रिश्तनि नातनि सां चङो वर्ताव कंदड़ नेक ऐं चङो सॾिबो आहे। यानी सब रिश्तों नातों से अच्छा बर्ताव या सलूक करने वाला नेक और चङो यानी अच्छा कहलाता है। असांखे घुर्जे त असां समूरनि रिश्तनि नातनि जो क़दुरु ऐं एहतराम करियूं। हमें चाहिए कि हम सब या सारे रिश्तों नातों की कदर और एहतराम करें। उम्मीद है आज का लेक्चर आप तमाम को बआसानी समझ आ गया होगा। अब इंशाल्लाह अगले लेक्चर में मुलाकात होगी। तब तक के लिए अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाह।